श्री राम। गुरु अर्जन देव महाराजन मां पंहिंजो हृदय भाव प्रकट कयां। श्री राम। वर ऐं शराप ये मन जे दायरे में अचनि था। कंहिं ते मन ख़ुशि थिए उन्हीं खे वर ॾियणो, कंहिं सां मन नाराज़ थिए राज़ी न रहे उनखे शराब ॾियणो। संत फ़क़ीर जी स्टेज इन्हनि खां मथे रहंदी आहे, पर संसार जो जेको दायरो आहे उहो दिलासे ऐं दड़के ते ॿधल आहे, जंहिंखे शास्त्र रेचक ऐं भयानक चयो आहे। इन ॿिन्ही दर्जनि खां जॾहिं मथे उथंदो तॾहिं हुनखे यथार्थ यानी हक़ीक़त जी पूज पवंदी। श्री राम। श्री राम। असां कामनान और भव में जी रहिया आहियूं। इन लाइ उहो प्रभु परमात्मा कुझु पंहिंजे राह ते हलाइण जे लाइ संत जीवन जे कल्याण लाइ आया आहिनि। जेके संतनि जी उस्तत कनि था उनखे कहिड़ी रुशवत ॾियनि था, जेके निंदा कनि था उनखे संतनि छा दुखायो आहे। श्री राम। पर प्रभु जो निवास काथे आहे? संतनि जे हृदय में। श्री राम। प्रभु जो खजानो संतनि जे हृदय में। प्रभु ज्ञान स्वरूप आहे। उनजे मुख मां जेके निकिरे थो त जीवन खे सभु कुझु प्राप्त थिए। सत्संग संतनि जे द्वारा मिलियो, हे कमु करणो आहे, हे न करणो आहे, इहो विवेक, हिन ते हलंदासीं हे प्राप्ति थींदी, हे कमु कंदासीं त हे नतीजो भोगणो पवंदो। राम। उन्हनि खे कुझु सुजाॻ करण जे लाइ संतनि जे मुख मां कढाईंदो आहे। उन जे लाइ साहिबनि पंहिंजे बाणी में हर वक़्तु फ़क़ीरनि सचनि ईअं चयो आहे, जीअं चए थो तीअं चऊं था, जीअं हलाए थो तीअं हलूं था। श्री राम। संत जे संग जे लाइ सॼी अष्टपदी गुरु अर्जन देव जन चई, जंहिंमें 60 फ़ाइदा ॿुधाया आया आहिनि। संतनि जे मिलण जा फ़ाइदा, साधु जे संग जा फ़ाइदा। पर हिकिड़ी अष्टपदी अहिड़ी बि चवणी पइजी वई साहिबनि खे, शायदि मुंहिंजो हृदय हिकु तुक खे बि चवणु ॾाढो ॾुखियो पाईंदो आहे। नकारात्मक शब्द आयल आहिनि। स्वामी साहिब चयो आहे, सभु को थो पाए कयो कीतो पंहिंजो, सभु को थो पाए। इहा बणी आहे नेत निरंजन देव जी। निरंजन देव जो इहो विधान ठहियल आहे, जहिड़ो बीज बोईंदो ओड़ो फल पाईंदो। हरे राम। असांजो प्यारो भॻत हिकिड़ो गुरमुख हूंदो वञा आहे, हिते हाणे थी वियो अॻिली वर्सी साहिब खां। चवंदो, जंहिंजा ख़्याल चङा उनजा हाल चङा, जंहिंजा ख़्याल ख़राब उनजा हाल ख़राब। श्री राम। 4 वेद खट शास्त्र में बात मिली है दोए, सुख दीने सुख होता है, दुख दीने दुख हो। भलो कंदे भलो थींदे, बुरो कंदे बुरो थींदो। राम। तो हाणे जेको वाल्यम हले थो, जे 101 वाल्यम चया न वरी सुखमनी जा पद शुरू थिया आहिनि। श्री राम। गुरु अर्जन देव जन खे मुंहिंजा प्यारा, अॼु जंहिं कलयुग जो जहाज़ हेॾी बीड़ ॾिनी आहे और कई हज़ारें गुरुद्वारा छड़ो भारत न पर दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि में, और जंहिं शहनशाह जो एतिरो मर्तबो आहे। श्री राम। ॿी का स्टेज हुजे
तो प्रधानमंत्री, राष्ट्रपति, गवर्नर, मुख्यमंत्री अन्य कंहिं मंत्री खे विहाए सघिजे, पर हे अहिड़ो तख़्त आहे गुरु उन खे बख़्शिश करे जेको गुरु सां गॾु वेहे थो, पाण खे संभाले। मां प्यारे परमानंद पंजवाणी खे पुछां पियो, तव्हां गुरमुखी पढ़ियो? चए साईं जन पढ़ायो। चयो वचन वठ। मां चयोमांसि साईं मां गुरु सां गॾु वेहण जी बेअदबी न कंदुमि, मुंहिंजी लाइक़ी न आहे। राम, असां पाण खां पुछूं, असां गॾु त वेहूं था। जंहिं तख़्त ते हिकु फर्स्ट ग्रेड जो माण्हू व्यवहारिक दृष्टि में नथो वेही सघे, उते पढ़ण वारो कोई बि वेहे थो, इहा गुरु जी गदी आहे। श्री राम। हिते शर्मा बंधुआर न कथा पे कई तो गवर्नर वेठो अची उन स्टेज ते, पर हिन तख़्त ते उहो वेही न सघंदो आहे, न उनखे सलाह कबी न उहो वेहंदो ई। श्री राम। मुंहिंजा प्यारा, जंहिं जंहिं संत जो दुनिया में नालो वॾो आहे, जंहिंजी पूजा आहे, दुनिया हुन सां ओतिरी टकरी आहे। धन आहिनि हुनजे सहण खे। संत त सहण न त पढ़ण जो पढ़ण। मतिलबु इहो न आहे असां साहींदा वठूं, नतीजा बि भोगणा पवंदा। तंहिंजे करे सॼी अष्टपदी साहिब हिनखे चवणी पइजी वई आहे। हाणे हिन पद में साहिब चवनि था, मां अॻ में वेनती रखी त मुंहिंजो हिर्दो चई न सघंदो इहे तुका, पर साहिब चयूं आहिनि। हिन हिकु हिकु तुक जो ॾाढो भउ करणो आहे, ॾाढो भउ करणो आहे, ॾाढो भउ करणो आहे। वचननि जो भउ कंदासीं असां निर्भय थींदासीं, वचननि जो भउ न कंदासीं। संत का दोखी अध बीत पे टूटे, संत का दोखी अध बीत पे टूटे, संत का दोखी किथे काज न पहुँचे, संत का दोखी किथे काज न पहुँचे, संत के दोखी उद्यान भर माई, संत का दोखी उद्यान भर माई, संत के दोखी उझड़ पाइए, संत का दोखी उझड़ पाइए, संत का दोखी अंतर ते थो था, संत का दोखी अंतर ते थो था, जो सास बिना मृतक की लो था, जो सास बिना मृतक की लो था, सास बिना मृतक की लो था, संत के दोखी की जड़ किछ नाय, संत के दोखी की जड़ किछ नाय,
आपन बीज आपे ही खाए, आपन बीज आपे ही खाए, आपे ही खाए। संत के दोखी को और न राखन हारो, संत के दोखी को और न राखन हारो, ओ नानक संत भावे ताले उबारे, नानक संत भावे ताले उबारे, नानक संत भावे ताले उबारे। सुखमनी सुखमृत प्रभु नाम, भगत जना के मन विश्राम, भगत जना के मन विश्राम, सुखमनी सुखमृत प्रभु नाम, भगत जना के मन विश्राम, सुखमनी वावा सुखमनी। श्री राम। हिन संसार जो नालो ई पयल आहे दोखो। छा? दोखे जो कम आहे भुल कराइण, दोखे जो कम आहे संसार ठहियो ई भुल मां आहे और भुल में ई वर्तमान में हली रहियो आहे, भुल में ही समाप्त थींदो। राम किसी को मारे नहीं, पापी नहीं है राम, आप ही मर जाएंगे कर कर खोटे काम। भुल में ही समाप्त थी वेंदो। श्री राम। संत बचन और बटक बीज ज्यों दुतिया को चंद, देखने में नीको भयो बढ़त करत हैरान। संत जो वचन बड़ जो बिज, चंद्रमा जे बीज जो ॾिसण में नंढड़ा हूंदा आहिनि पर वधदे वॾो रूप ॾेखारींदा आहिनि। संत जे हिकु हिकु वचन में वॾो नक्शो संसार जो समायल हूंदो आहे, पर एतिरो व्यक्त छा करे सघिबो। श्री राम। सिर्फ़ लफ़्ज़ न सम्झो, हिकु हिकु शब्द ते हलाइजे त संत जो हिकु हिकु शब्द सॼे संसार जे लाइ आहे। सॼो अर्थ हिन पौड़ी जो न करे कृपा कयो बस। संत के दोखी, हाणे दोखी जो लफ़्ज़ आहे दोष ॾिसंदड़। दोखी माना जंहिंखे हिंदी में दोष चऊं, उन्ही खे गुरमुखी में दोख चयूं। हरे राम। जंहिंखे हिंदी में शोक चऊं, उन्ही खे साहिब ने शोग चयो, गबो चयो। छो जो अखर खे अर्थ में रखण सां अखर जो महत्व वधंदो आहे। अखर खे बस इहा ई ॻाल्हि आहे। हरे राम। असांखे संतन मना कई आहे दोष कंहिंजो न ॾिसो। हरे राम। बंदो भुलणहार हा, हे भुल जे मुल्क में आयो आहे, भुल थींदी रहंदी। राम। जंहिं भुलां कढे थो, जंहिं वरी उन्ही खे मौक़ो ॾिजे, उन्ही खे चइजे भई तूं हिन जे लाइ चओ
पोइ वरी उन खां ॿुधो त उहो हुनजो घणी थो भुला कढे। श्री राम। तेसि ताईं कंहिंजी मिस्टेक कढे थो जेसि ताईं ख़ुदि उन जॻह ते न आहे। हरे राम। मां कहिड़ी कहिड़ी ॻाल्हियूं ॿुधायां, हिते त विषय में हज़ारे ॻाल्हियूं अचनि थियूं साम्हूं। श्री राम। कंहिं चई छॾियो भई संसारी जीव तव्हां सॼो ॾींहुं पाप कर्म कयो था, हे कयो था, हे कयो था। राम। संतनि दिलासा वॾा ॾिना आहिनि। भॻवान नारद खे चयो, नारद तोखां बि मूंखे वधीक हिकु प्यारो। श्री राम। चई केरु साईं? चई फलाणे ॻोठ में हिकु कुड़मी। चई हा। स्वेच्छाचारी जिथे चाहे पहुचे उते पहुतो, कुड़मी सां मिलियो। कुड़मी खे ॾिठे पए पंहिंजी कुड़मत में लॻो पिया, पोखी बाड़ी में। शाम थी, साम्हूं मिलियुसि। चयांसि हलो वाह, राति रहो हली मानी टिकी खाईंदासीं। चई हा। हुते आयो, राति रहिया। श्री राम। न को ॾींहं के का ख़ुदा जी हुनजी बंदगी कंदो ॾिठे, न को रात जो, पर जंहिं महिल मानी आयसि, रोटी आयसि, भोजन आयसि, ॿ हथड़ा जोड़े बस रोटी खाई करके सुम्ही पियो। वरी सुबुह जो उथियो, न को हुनजी 24 कलाक हुनजी दिनचर्या ॾिठे। भॻवान खे चई साईं इहो? चई हा, हे पंहिंजे बचन जो गुज़रान करे थो। हरे राम। उन्हनि में जेके हिनखे मिलियो, उहा जंहिं महिल रोटी खाधई त हुन मूंखे यादि कयईं त शुक्र तुंहिंजा। श्री राम। हा, मूंखे मनाए, मुंहिंजा शुक्राना मने, पोइ भोजन खाधई, बचड़नि जी पालना करे थो। हरे राम। मूंखे प्यारो। प्यारा गृहस्थी कीअं वीचारा सुबुह जो उथी करे राति ताईं कीअं महिनत कनि था, कीअं सुठा सतपुरुष हिननि ॻाल्हियुनि खे सम्झनि था। हिकिड़ा संत सजन 4 ईअं घुमंदा, 3 संत नहर तो शुरू आश्रम थियो आया हिते। जथा जोगियो आदर सत्कार हुनजो कयो वियो, विहायो वियो, जल पाणी कराइण खे वेनती कई वई। 3 साधु पुरुष हुया, साईं वचन कुछ ॿुधायो। शाम जो वेठासीं 2-3 ॼणा अकेला रहियासीं नाग में। हिकिड़े संत 2 वचन चया, ॿिए बि चया, 3 चया। मां चयोमान साईं असां गृहस्थी जीव आहियूं। श्री राम। भजन त थिए नथो, कीअं कल्याण थींदो? त छा थो चए उहो सतपुरुष ॾाढे प्यार सां प्रभु खे मनाए करे अहिड़ा सुहिणा वचन सत्संग जा। बसि मिंट 2 ॻाल्हाए पाण में वेठा हुआसीं, बेनती कबूल कयूं। चयूं आप कल्याण के लिए मुझसे पूछ रहे हो? इतना आपने किया, गृहस्थी किया, और क्या धर्म है? आपने यथा योग्य आदर दिया, जलपान कराया, और इतना अपने परिवार में प्रयास करते होंगे कि मेरा परिवार ऐसा बने। तुम इतना तो कर पाए हो। मैंने क्या किया? किसी भी वजह से घर छोड़ा, किसी संत की शरण में गया। श्री राम। साधु चोला मिला, घूमता रहता हूँ, बोलता रहता हूँ, कोई सुने न सुने, माने न माने, सुधरे न सुधरे। क्या अथॉरिटी है, मैंने किसको बनाया? कम से कम आप इतना तो कर रहे हो कि अपना परिवार को अपना जैसा बना रहे हो, और आप पूछ रहे हो कल्याण के लिए। इससे बढ़कर आप क्या
क्या करेंगे? श्री राम। धन भागशाली आयो। श्री राम। मां दोष ते थोड़ो चवां तो संतन चयो, हज़रत ईसा भी चयो, तव्हां धरती जे माण्हुनि खे ढकियो, तव्हांखे आकाश जो मालिक ढकींदो। लख रुपया संत खे कथाऊं खणंदा हुआ के सतपुरुष। 4 लाख रुपया संत खे प्यारे राजा जे पुत्र खे हुया। चई साईं वचन ॿुधायो, जंहिंखे साईं वॾो करे उनखे वॾो करे ॾिसजो। 1 लाख रुपया वचन वरिता। चई साईं ॿियो वचन, चई 1 लाख रुपया रखियनि। 4 लाख हुयसि। श्री राम। चई उघाड़े खे ढकजो। श्री राम। चई साईं 3 वचन ॿुधायो। चई 2 लाख रुपया। बुद्धि ते वेसाह न कजो और ॾिठी खां पोइ बि वीचार कजो। हरे राम। बुद्धि ते वेसाह न कजो और ॾिठी ते बि वीचार कजो। 4थों वचन, चई 1 लाख रुपया। चई जिथे सत्संग थींदो रहे उते ओरांगे न वञिजो, के 2 वचन ॿुधी वञो। श्री राम। त असांजे हिन तरफ़ ॾे अचण वारनि पांधेरुनि खे पोइ वरी जेकॾहिं इहो जुमिलो हलाए, साईं असां संसारी माण्हू आहियूं, ओहो, तो बाक़ी सत्संग जो ज्ञान बाहि कंहिंजे लाइ? श्री राम। हितां असां धार्मिक बणिजी वञूं, सत्संगी बणिजी वञूं, पंहिंजो जीवन सत्संगी गुज़ारियूं, पंहिंजे परिवार जो जिथे वेहूं सत्संग जूं ॻाल्हियूं हलायूं। हरे राम। कंहिंजी ऐब जो ई न, छो जो निंदा जो लाइ सख़्तु मना थियल आहे। वॾा वॾा संतनि चैप्टर लिखिया आहिनि, मां छा छा चवां। जीअं पंहिंजे सके मित्र जो कचो मांस खाइजे, तीअं ॿिए जी निंदा करणु। और निंदा तॾहिं थींदी जॾहिं असां दोष ॾिसूं। राम। मां हिकु पंहिंजी ॻाल्हि ॿुधायां, हिकु सचे साईं जी ॿुधायां, हिकिड़े पैगंबर जी ॿुधायां। 3 ॻाल्हियूं ॿुधाए मां सत्संग समाप्त कयां। सच्चा साईं सतराम दास साहिब जन रड़की साहिब में संतनि जो कंहिंजो दोष न ॾिसो, कंहिंजी क्रिया बि न ॾिसो, कीअं खाए पीए थो, कीअं उथे वेहे थो, इन क्रिया खे घणो न ॾिसो। हरे राम। कंहिंजी घणो कुझु मना थियल। हरे राम। उते संत जी त तूं कीअं सम्झी सघंदे उनजी क्रिया खे। रड़की साहिब में कोई विधवा स्त्री खे खणी वियो। हरे राम। महरी ऐं ॾहरी मीरपुर तालुको ऐं ॾहरकी में विधवा पंहिंजी मर्ज़ी सां शायदि उथाईंदा न हुआ, अहिड़ो पंचायती बंदिश चल। असां पने में कुझु ॿियो रवाज। श्री राम। थियो छा, जेको खणी वियो सचे साईं जो कोई न को गिरीपुरी हा, न को सन्यासी हा, न को टिकाणेदार हा, न को ब्राह्मण हुया, घर गृहस्थी हुया, बैठक हुई, धंधो कंदा हुआ। हिकु ईश्वर जी बख़्शिश हुई, दात हुई, जंहिं दात जो फल रिटन सॼो परोपकार संसार खे ॾिनो। हरे राम। उहो बैठक में वेंदो, हुको छिकींदो हो, अॻीठी ठहंदी, भलनि माण्हुनि जो उताका हूंदियूं हुयूं, मट पाणी जो रखियो हूंदो, अॻीठी हूंदी, गर्मी सर्दी जो सुख आनंद रखियल हूंदो। उहो उते वेंदो हो, जेको उहो विधवा खणी वियो। उतां जो जेको मुखी हो उहो साईं जन जी बिरादरी हो। उहो चई वेठो, जेकॾहिं भगत साहिब जो हिन में हथ न हुजे त इन वाणी खे ताक़ता जो जेके पंहिंजनि जा उन में ज़ोर हुया त हे वाणी खणी वञे। उहो शब्द हुनजे वातां निकितो, कंहिं ॿुधो। उन्हीअ जी सचनि साईं खे चयो, साईं मुखी हीअं चए थो। और साईं चई वेठा सहज में, बाहि नथी लॻेसि, निर्दोष असांखे दोष थो ॾे। श्री राम।
मां कुछ नीतिन शास्त्र में पढ़ियो आहियां, घणियुनि नीतिन जा पुस्तक ईश्वर पढ़ाया आहिनि, उन में जेकी जेकी प्रभु कृपा करे स्मृति में अचे त चयूं जेकॾहिं कोई कंहिंखे दोष ॾिसे थो, ॿुधो अथई, अगरि स्टडी करण ते उहो दोष साबित न थिए त उनजे लाइ कहिड़ी सज़ा आहे? इहो भीष्म नीति में लिखियल आहे। चए उहो जीअरे पाण खे जलाए तॾहिं हुनखे माफ़ी थींदी। श्री राम। इन ते भीष्म जी खुदि कथा आहे। भीष्म पितामह गंगा जो पुत्र हो, राजा शांतनु जो पुत्र हो। राजा शांतनु कुछ मोहित थी करके ॿी शादी कई सत्यवंती सां, उन्ही में 2 पुत्र थिया, विचित्र वीर चित्र अंगद। हरे राम। पर उन माता जे अचण जो माध्यम त भीष्म पितामह हुयो, जो कुर्बानी न करे त इहा शइ न थिए। त उन पुटनि वांगे हो बि हुनजो पुत्र थियो, हुनजे पति में हुयो, जंहिंजे माध्यम सां पहुती, उन सां बि प्यार कंदी हुई। हिन ॿिन्ही भाइयुनि जे मन में शक थियो, छो जो कुझु उमिरि वॾी जो हो, हे पोइ आया, मन में गुमान वेठि थोरो ॿिन्ही भाइयुनि जे। श्री राम। हिकिड़े भेरे छा थियो जो उहो भीष्म पितामह ॿाहिरों ईअं थको आयो, उन माता जे पलंग ते सुम्ही पियो, सत्यवती जे। उन्हनि खे उहो मौक़ो मिली वियो। माता बि वांदी थी करके उहा पंहिंजे ई उन पलंग ते सुम्ही थी कर मुंहुं पासे करे हे मथां हलिया विया, मंघ में ॾिसनि पिया त हो त निंड में पियो आहे, कंहिं महिल अखि खोले थो और असां इहो नज़ारो ॾिसूं। कंहिं वक़्तु हुनजी उहा थकावट लथी। श्री राम। ऐं ईअं पासो उथलियो, अचानक जीअं थियो, भीष्म पितामह टप ॾेई उथियो, अम्मा। श्री राम। छो पुत्र, तूं आराम कर। चई न अम्मा। श्री राम। हुन जवाननि जूं अखियूं खुली वयूं। सुबुह थियो, भीष्म पितामह वटि आया, प्रश्न रखियऊं त मन में गुमान अचे और उहो स्टडी करण ते साबित न बीहे त छा कजे? श्री राम। चई छो पुट, कहिड़ी अहिड़ी ॻाल्हि आहे? चई न तव्हां ॿुधायो। त ॾाढा उत्कंठा थियण लॻा। त हुन लिखियो, उहो जीअरे पाण खे बाहि में जलाए। त ईअं टप ॾेई उथिया त ॿिन्ही खे ॿाहुनि खां वरितनि। चई छो, कहिड़ी घटना आहे? छो थियो? छो पुछियो? त इहा घटना सॼी चई ॿुधाए। श्री राम। चई बसि उहा तव्हांजी हुई, मुंहिंजे प्रति मां तव्हांखे माफ़ी ॾेई छॾी। सचे साईं जा जेके जेके बि श्राप वारा वचन निकतल हुया, मूंखे परमात्मा कुदरत नीतिन शास्त्रनि में हुया पढ़ण में मौक़ा मिलिया। मां चयो संत श्राप न ॾिनो, उनखे लिखियलु पंहिंजो हुयो अहिड़ो कर्म जेको संत जे मुख मां निकितो। जे मृगेल खे छॾियो, मृगी वारो मुखी खे, वापारी मल खे। श्री राम। धन जो वज़ीर हो और पिताफिन जो मुखी हो। इहो बि मूंखे कंहिं नीति शास्त्र में पढ़ण में मिलियो, जेको संत जो अति निंदक थिए थो, उनखे ॿिए जन्म में मृगी जो रोग थिए थो। शास्त्रनि में छॾियल कुझु कोन्हे, असां संभालियूं। मुंहिंजा प्यारा ईअं ई थियो जो हो अन्न जे गोदाम में बीठो हो, ते अचानक बाहि लॻी वई मुखी खे। संत गोविंदराम मारवाड़ी उहो डुकंदो आयो साईं जे अॻियां, दरवेश हो, और साईं खे चई, साईं तूं पंहिंजा न मारींदा आहीं। बसि वरी उतां जंप हणी करके उहो इच्छाचारी हो, वरी उते पहुतो, उन में वञी गोदाम में जंप हणी उते उहा बाहि विसी वई। श्री राम। हुनखे लेस आहे, ज़रूरु न आहे त जेको संत ॾे ईंदड़ आहे उहो पाप कर्म कंदो ऐं संत खां पुछी करे कंदो। राम। इहे बि असां कॾहिं भुला करे वेंदा आहियूं। अॼु त खणी आम थोरो थी वियो आहे।
भाई चोरी जा कम ज़मींदार कराइनि था, पुलिस कराए थी, हे कराइनि था, ये जल्दी दोष न मढ़ियो। बाक़ी एतिरो आहे श्री राम, हर कम पुलिस सां मिली थींदो आहे या हर कम ज़मींदार सां मिली करके थींदो आहे, ईअं नाहे। पर ज़मींदार पंहिंजी ते पए त हुनखे ख़बर पइजी सघंदी आहे मुंहिंजे क़ौम मां कंहिं ग़लति कमु कयो। पर जेको बि उन में क़ौम में ग़लति कमु थींदा उहो हर कम ज़मींदार खे ख़बर हूंदी आहे, इहो ज़रूरी आहे। या हर कम जेके चोरिया थियनि था उहो पुलिस ॿधी करके पोइ थिए थो। पर पुलिस पंहिंजी ते पए त उनखे जांच करे सकती है, सरकार पंहिंजी ते पए त उनखे ख़बर वठी सकती है, बस एतिरी ॻाल्हि आहे। श्री राम। तो संत का दोखी, हरे राम। बस अब जिते सत्संग रखूं था तो दोष न कढो, बस हरे राम। दोष खे ढकियो। अॼु एतिरो ई सत्संग सां मत्सर न कयो, कंहिंसां ईर्खा न कयो, तफ़ात न कयो, मतभेद न कयो, प्रेम कयो, एकता कयो। असांजे वेद कथन लिखियो, हर एक खे प्यारा मित्र, प्यारा दोस्त, प्यारा बंधु, बस सभु असां पंहिंजा ई आहियूं। इहो ई इंसान असां हिक ॿिए जे कमु अचूं। इहो ई संत असांखे चई आहे, बुरनि जो बि भलो कयो। संत बाबा जो कहिड़ी कहिड़ी ॻाल्हियूं ॿुधायूं, संत कीअं असांजा हली विया, त जंहिं दर ते आया आहियूं असां हुननि जी विरती रखूं। हरे राम। हा बस एतिरे लिखनि सां सदा आशीर्वाद कंदा रहिजो।